तकरार ड्रामे जे हिन अदाकार मूसा, जंहिंखे तव्हां मूसा जे नाले सां ॼाणींदा आहियो, ऐं तकरार ड्रामे में मूसा जो अहम किरदारु आहे। अॼु इन जे बारे में तव्हांखे डिटेल ॾींदासीं त इन जो असुलु नालो छा आहे, हीउ कहिड़ा शौक़ु रखंदो आहे, ऐं जेको आहे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि क्लियर करे ॿुधायूं। कल्ह जेको असां आज़म मेंगल यानी उर्फ़ रबन जो नंबर डिस्क्रिप्शन में लिखियो होसीं यूट्यूब ते, काफ़ी माण्हुनि खे मिलियो नंबर, काफ़ियुनि खे ख़बर ई कोन्हे त डिस्क्रिप्शन छा हूंदो आहे, ऐं हू वरी असांखे मैसेज कंदा रहिया आहिनि ऐं वरी चवंदा रहिया आहिनि तव्हां कूड़ था आणो। अॼु उन्हनि खे असां क्लियर करे हिन वीडियो में ॿुधायूं था त नंबर अगरि तव्हांखे आज़म मेंगल जो खपे त पोइ हिन वीडियो खे ॾिसंदा वञो। हिते हिकु हिकु नंबर लिखिबो वेंदो, ठीकु आहे। डिस्क्रिप्शन तव्हांखे नथी मिले, बहरहाल हिते हिकु हिकु अंक लिखंदा वेंदासीं असां, उहो नोट कंदा, तव्हां लिखंदा वञो। ऐं बाक़ी हाणे जेको आहे अॼु तव्हांखे मूसा जी टिकटॉक आईडी जी लिंक बि ॾींदासीं त ओरिजिनल टिकटॉक आईडी जी कहिड़ी आहे, ऐं पूरी तफ़सील ॾींदासीं। मूसा जेको तकरार ड्रामे में अहम किरदारु अदा करे रहियो आहे, उनजो करेक्टर आहे तकरार ड्रामे में मूसा। असलिन जो नालो आहे लाला रफ़ीक ज़ुनड़। जी हाँ दोस्तों, असली मूसा जो नालो आहे लाला रफ़ीक ज़ुनड़, ऐं इहो टिकटॉक जो बि ॾाढो शौक़ु रखंदो आहे ऐं बहितरीनु अदाकारी करे रहियो आहे, ख़ासि करे तकरार ड्रामे में जेको तव्हां ॾाढो पसंदि करे रहिया हो। ख़ासि करे मूसा जी अदाकारी तकरार ड्रामे में हर माण्हू खे वणंदी आहे ऐं हर माण्हू पाण खे मूसा ई सम्झंदो आहे। इहो दिलि में इहो ई सोचींदो आहे, फ़ख़्रु महसूसु कंदो आहे त मूसा जो जेको करेक्टर आहे तकरार ड्रामे में लाला रफ़ीक ज़ुनड़ जो, हर माण्हू ईअं सोचींदो आहे त इहो मां आहियां। बहितरीनु छो त हुनजो हिकु मुड़ुसु माण्हू जो करेक्टर ऐं वफ़ादार ऐं बहितरीनु करेक्टर आहे। इन जी तफ़सील तव्हांखे इहा बि ॾियूं था त हिनजी टिकटॉक ओरिजिनल आईडी इहा स्क्रीनशॉट साम्हूं ॾिसो, असली इहा टिकटॉक आईडी अथव। अगरि इहो नालो लिखंदो वञी टिकटॉक ते, तव्हां हितां पढ़ी करे तव्हांखे मिली वेंदी। अगरि नथी मिले त असां पंहिंजे हिन वीडियो जे जेको आहे डिस्क्रिप्शन में लिंक ॾियूं था पिया, तव्हां उतो क्लिक करे टिकटॉक आईडी ते बि वञी सघो था। लाला रफ़ीक ज़ुनड़ जी टिकटॉक आईडी आहे, और हेठों वरी असांजी टिकटॉक आईडी जो बि लिंक डिस्क्रिप्शन में लिखियलु हूंदो अथव, थी सघे त उनखे ज़रूरु फॉलो करे छॾिजो। ऐं अॻिते तफ़सील तव्हांखे ॾींदा हलूं। हे नंबर नोट कंदा वञो, नंबर हलंदो वञे थोरो कंहिंजो आज़म मेंगल जो। अगरि उहो नंबर तव्हांखे न मिलियो आहे त हीअं हाणे लिखंदा वञो, हिकु हिकु फिंगर जेको असां विच में ॾींदा था वञो, तव्हां उहो लिखंदा वञो। दोस्तों, हर रोज़ु असां हिकु नओं सिलसिलो ऐं हर अदाकार जी हिकु वीडियो तफ़सील सां ॾींदासीं रोज़ानो तव्हांखे। उदासी टीवी ते अॼु तव्हांखे हीअ अपडेट ॾियूं था, कॾहिं ॿिए चैनल ते, ॿ चैनल आहिनि, ॿिन्ही ते हिकु न हिकु ते रोज़ानो तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी। जेका बि ज़हर ज़िंदगी ड्रामे में, तकरार ड्रामे में अदाकार कमु करे रहिया आहिनि, उन जी तफ़सील, उन्हनि जो जंहिंजो नंबर मिली सघियो तुंहिंजो नंबर बि ॾींदा वेंदासीं, टिकटॉक आईडी बि तव्हांखे ॾींदा वेंदासीं। हीअ वीडियो पूरी ॾिसंदा कयो, ऐं जीअं तव्हांखे नंबर बि पूरो आख़िरी ताईं मिली वञे ऐं तफ़सील बि मिली वञे। हीअ शींहं जीअं हीअ अदाकार मूसा, तव्हांखे करेक्टर ज़रूरु वणंदो हूंदो, असांखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। लाला रफ़ीक ज़ुनड़ बहितरीनु अदाकार आहे, ॾाढो टिकटॉक ते ॾाढा टिकटॉक वीडियो बि ठाहींदो आहे। तव्हां बि अॼुकल्ह हर को टिकटॉक यूज़ कंदो आहे, तव्हां इन खे वञी फॉलो करे सघो था पिया। सुभाणे बि असां हिकु वीडियो रखंदासीं कमाल ख़ान जी, अहमद अली शेख उर्फ़ कमाल ख़ान। उनजो नंबर बि तव्हांखे सुभाणे वारी वीडियो में ॾींदासीं, उनजो नंबर उन जी वीडियो में, ऐं उनजी टिकटॉक आईडी वग़ैरह सभु तफ़सील तव्हांखे ॿुधाईंदासीं। अगरि हीअ वीडियो तव्हां ॾिठो आहे पूरो असांजो, महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, ऐं फेसबुक पेज खे फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु कंदा, इन वीडियो खे बि शेयर कंदा। हेठों नंबर यको आज़म मेंगल जो हली रहियो हुयो, तव्हां नोट करे विया हूंदव, तव्हांजी वॾी महिरबानियूं। हाणे नाराज़ न थिजो, नंबर इन जे करे इहो घटि लॻंदो, कॾहिं लॻंदो कॾहिं घटि, छो त अहिड़े इलाइक़े में वेठल आहिनि जिते सिग्नल घटि हूंदा आहिनि, ॿी त माण्हू ॿियो इन्हनि खे घणो तपाईंदा आहिनि त कॉल घटि खणंदा आहिनि। बहरहाल असांजो फ़र्ज़ु हुयो तव्हांखे नंबर ॾिनोसीं, असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।